मतलब त शेरल ऐं दोदे वारनि जी हवा ई निकिरी वई। हाँ दादन हाँ, हवा ही निकिरी वई हमराहनि जी। सरदार लाल खान दादन दरिया जे दंग ते पंहिंजी हिकु दुनिया आबाद करे रहंदो आहे ऐं उन दुनिया जो दादन पाण ई बादशाह हुआ। केरु थींदा आहिनि दोदो शेरल या ॿिया जेके जंग जे बादशाह ते काह कंदा त सरदार साईं न, दुनिया उजाड़े छॾिया उन्हनि जी। छो त दादन दुश्मननि जा दंग लताड़े लंघंदो आहे। दादन सुठो कयो जो तव्हां वक़्त ते फ़ोन करे असांखे घुराए वरितो ऐं असां बि टाइम ते पहुची वियासीं। जेकॾहिं थोरी बि देरि थिए हा न त पोइ शेरल वारनि सां क़यामत खेज़ लड़ाई थिए हा। जाबिर त भई त हाणे कंदासूं शेरल वारनि जी, जंहिं शेरल खे कपारी धकु लॻंदो गूंगे जे मौत जो। गूंगे जो मौत? हा सरदार साईं, गूंगे जो मौत। हाणे शेरल जे हिकु हिकु माण्हू जी छांग कंदासीं। जंहिं शेरल जा सभु माण्हू मारिजी वेंदा त पोइ हिकु शेरल छा कंदो? ॻाल्हि त वाह जी कई थी रबू। हाणे शेरल वारनि सां जंग गूंगे जे मौत खां शुरू थींदी ऐं ख़त्म कंदासीं शेरल जे मौत ते, पोइ कंदासीं जशन। सोडा शेरल जे मरण सां खानज़ादी अकेली न थींदी, पर दोदो ऐं दोदे या भाइर पर सावल बि मारजे पोइ सम्झो त खानज़ादीअ जी ताक़त ख़तम। त पोइ हिकु हिकु करे सभिनी खे ख़तम कयो त मुंहिंजो यार सालार खान ॿिन्ही ॻोठनि जो पग धणी थिए। बणबो सालार खान ॿिन्ही ॻोठनि जो पगदार। तवार को उहो वक़्तु त अचनि छो त दादन दुश्मननि जा दंग लताड़े लंघंदो आहे। अदी दयाणी ॾिस चांवरनि जूं 2-3 मानियूं खणी आ, ॾाढी बुख लॻी आ। छो अदा जीजा न एॾो बुखियो मोटियो आई छा? जो 6 मानियूं खाई वियो आई, अञा 2-4 मानियूं घुरी तो, एॾी बुख अथई छा? अदी मानी खाधी काजे एतिरी जो तूं कुरकी पई? अदा मानी खाईंदो आहे माण्हू जीअण जे लाइ, ऐं तूं मानी खोर आ, तूं जीअं तो मानी खाइण लाइ। अदा इहो त खा जेको वात में फाथल अथई, गोह इनखे जेको वात में अंदर गिरह अथई। अदी मानी खाराई छा अथई ऐं पचर केॾी कई थी? सा बि मुंहिंजी पचर, उहा बि मूंसां। अदी ॻाल्हि कढण जहिड़ी कोन्हे, पर तोसां कढांदो। जीजा असांखे बुख ते मोटायो आ, मानी त हाणे खाईंदासीं न। वाह अदा वाह, दयाणी धक मारे या खारे हिकिड़ा हूंदा जान जा दुश्मन, जेको मां आहियां ई कोन, ऐं ॿिया हूंदा अनाज जा दुश्मन, जेको तूं चिट्टो पिट्टो मिसाल आई, अखियुनि जे साम्हूं आई बुखिया बंगाली। ओ अदी ॾिस वञी आहे टुकुर त आणे ॾे। बस काने का ॿी मानी, हिकिड़ी मानी पई आ जेका मां पुट सांवल जे लाइ रखी आ। ॼाण आयो बुखियो हूंदो, छा खाराईंदसि मां पंहिंजे सांवल पुट खे? अदी दे त ख़बर, सांवल भला इहो सुबुह सुबुह सां छो वियो आहे लाड़काणे? अदा सुभाणे मुंहिंजी सूअ लहंदी, उन लाइ छोरो वियो आहे कुझु सामान वठण। अदी मुंह बस कई, हिकिड़ो पाणी जो गिलास भरे ॾे। बोलण भाउ जीजा खानज़ादी जे उताक ते सॼो राज भाग गॾु हो, पर जे न हुए न त सिर्फ़ तूं न हुए। अदा मां हुयुसि डंड वारी बनीअ ते, न मूं फ़ायर ॿुधा ऐं न ई वरी कंहिं मूंखे फ़ोन करे इतलाह कयो त ॻोठ में को एॾो वॾो मसइलो थियो आहे। बोलण तूं ॼाणी वाणी न आहे। अदा जेकॾहिं पुछी थो न त पोइ हिकु सच तोखे मां बि ॿुधायां थो त जॾहिं असांजे भाउ सारंग खे मारियो वियो त छा सॼो ॻोठ ऐं जीजा हथियार खणी ईअं ई दादन वारनि जे कढ निकिरी पिया? न न अदा जॾहिं असांजे भाउ जे पलांद लाइ को बि न निकितो त पोइ यार असां छो निकिरूं? बोलण ही तूं छा थो चवीं? छा असां सां गॾु उन वक़्तु शेरल ऐं सांवल कोन हा? बस शेरल सांवल ऐं हयात इहे 3 माण्हू असां सां सारंग जे पलांद में गॾु हुया न। बाक़ी जीजा जी उताक ते 2 पहरेदार मारे बाचू खे छॾाए विया आहिनि त सॼो ॻोठ गॾु थिए। इहो किथां जो इंसाफ़ आहे मुंहिंजा भाउ, किथां जो इंसाफ़ आहे? ढोलण दोदा ढोलण चए त सच थो,
छा भला असां ठीकु खयो आहे छा सॼे ॻोठ जे छेड़े करण जो? तोखां दादन असांजो बि दुश्मन आहे, असांजे भाउ खे मारियो अथई। इन दादन खां पलांद असां ज़रूर कंदासीं। दादा दादन वारनि खे असां पाण मारींदासीं, भाउ सारंग जे पलांद में शेरल वारनि सां गॾिजी न। असांखे कंहिंजी बि हमदर्दी जी ज़रूरत न आहे। ढोलण इहो त तूं गूंगे सां झेड़े करण खां बाद में थो चवीं न। पहिरियां त तूं हथियार खणी असां सां गॾु हुए, सांवल ऐं वारिस खान जे ॻोल्हा में बि। दादा असांखां जेको बि थी सघियो न असां उन्हनि जे लाइ निकितासीं। हाणे हर को पंहिंजी जंग पाण विड़े, ताकि इन दादन ऐं सालार खां मां पंहिंजे भाउ सारंग जो पलान पाण ई कंदुसि। ढोलू ढोलू न दान नचो ढोलण भाउ खे। ढोलण भाउ पंहिंजी जाइ ते सही आहे। अदा मास्तर तूं बि अदा सालार जॾहिं असांजे भाउ खे मारियो हो न, उन वक़्तु बि जीजा खे सॼो राज वठी निकिरणु घुर्जे आ। तॾहिं छो न निकिती? तॾहिं सालार जो घर ऐं बंगलो परे हो। गुला तूं हाणे काॾे वेंदी आहे? साण हाथन ई हाथन जे भाउ बि मारिजी विया ऐं मुंहिंजा सौट बि जहिड़ा आहिनि अलाए न। ऐं हाणे मुंहिंजे हिन ॻोठ में को बि नाहे रहियो। हाणे मूं इहो इरादो कयो आहे त दरिया पार वञा पंहिंजी मासीअ ॾे मोटी। छा तुंहिंजी मासी ज़िंदा आहे? न। पोइ तूं कंहिं वटि रहंदी आहे? पंहिंजे मासात मनखार सां। हा, जेको तोखे पसंदि कंदो हो। हा। हुन त शादी बि करे छॾी हूंदी। न साईं, वो अञा मुंहिंजे इंतज़ार में हूंदो। इंतज़ार में? गुला तूं खुशनसीब आहीं, तूं पंहिंजे चाहिण वारे सां वञी मिलंदी आहे। साईं तोखे बि शहबाज़ खान चाहे थो। ॻोठ ॾांहुं वॾो मसइलो थी वियो आहे। छा? हा बाख, तुंहिंजे बाबा जानीअ जीजा खानदादी जी उताक ते पंहिंजा माण्हू मोकिले ॿ माण्हू माराया आहिनि। इहे ई त ख़ौफ़ हुयो त बाबा मुंहिंजी ॻोल्हा में जीजा जे ॻोठ ते हमिलो ज़रूर कराईंदो। बाबा वॾो ज़ालिम आहे। पोइ बि छा तूं खानदादी ॾांहुं हलणु चाहींदी आहीं? न न साईं न, तूं उते बि मारिजी वेंदी आहे। पोइ आख़िर छा कजे गुला? हिते बि त न साईं, अदा शहबाज़ तोखे दिलि सां चाहे थो। बाख हाणे जेको तुंहिंजो हुकुम। सालार खान, डीआईजी साहब जे हुकुम सां तव्हांजो बंगलो तव्हांखे खाली मिलियो आहे ऐं जीजा खानज़ादी जो को बि माण्हू हिते न आहे। त पोइ हाणे असांखे इजाज़त? न सोच साहब न, बिल्कुलु बि न। जेकी माण्हू मुंहिंजे बंगले में घिरी मुंहिंजी चोरी करे सघनि था उहे मूंखे बि त मारे सघनि था न। सालार खान, तव्हांजे चवण जो मक़सदु छा आहे? त अॻे वांगुरु तव्हांखे हिन भेरे बि प्रोटोकॉल ॾिनो वञे? न प्रोटोकॉल न, तहफ़ुज़, हिन जान जो तहफ़ुज़, हिन ॻोठ जो तहफ़ुज़, हिन माल मिल्कियत जो तहफ़ुज़ घुर्जे। मां डीआईजी साहब खां पुलिस चौकीअ जी डिमांड कई आहे ऐं हुनखे चयो आहे जेकॾहिं ईअं न थियो त खानज़ादीअ जा माण्हू मूंखे जान जो नुक़सानु ॾेई सघनि था। सालार खान, पोइ तव्हांखे डीआईजी साहब छा चयो? चयईं त 2 ॾींहंनि जे अंदरि तव्हांजे बंगले जे ॿाहिरां पुलिस चौकी क़ाइमु थी वेंदी। तेसीं ताईं तव्हां कुझु सिपाही ऐं ही एसआई मुंहिंजे तहफ़ुज़ जे लाइ हिते छॾे वञो, न त मां डीआईजी साहब सां कंप्लेन ज़रूर कंदुसि। ढोलण मां अचां थी तोसां मिलण, मुंहिंजो दीदार करण, तुंहिंजी अखियुनि जी तड़प ख़तम करण। कामोली काॾे थी वञी? मूं पुछो काॾे थी वञी? कंहिंसां मिलण? ढोलण सां मिलण? चाविर इहा ज़मीन आहे जंहिं ते यारल जा 2 भाइर कमु था कनि ऐं इन ज़मीन जे करे ई मुंहिंजो चाचो कमाल खान ऐं नियाल खान बि मारिजी विया हुआ यारल वारनि जे हथां।
सरकार हाणे मां मारींदुसि यारल जे इन ॿिन्ही भाइरनि खे इन ई ज़मीन ते छो त हुननि जे भाइरनि जे रत सां या ज़मीन असांखे सिराब करणी आहे। जाबिर इन ज़मीन खे सिराब करण जी काई ज़रूरत न आहे छो त इहा ज़मीन पहिरियां ई सिराब थियल आहे। ॾिसे नथो सोननि संगनि सां कीअं टिमटार लॻी पई आहे। बसि हिन ज़मीन खे करणो आहे त हिन भाइरनि जी रत सां आज़ाद यारल ऐं यारल जे भाइरनि खां। त पोइ ईअं सम्झो सरकार इहा ज़मीन आज़ाद थी वई ऐं तव्हांजे नाले बि थी वई छो त जाबिर जंहिंसां करे लड़ाई हुन जी करे छॾे हमेशह हमेशह लाइ तबाही। ऐं मां बि इहा तबाही ॾिसण थो चाहियां यारल वारनि जी। अॼु जो अॼु जाबिर अॼु ई तबाही कंदासीं यारल ऐं यारल जे ॿिन्ही भाइरनि जी इन ई फसल में मारे पोइ त बसि न जाबिर छो त बालू जी विख हमेशह अॻिते हूंदी आहे। ऐं हाणे मां हलां थो तव्हां तबाही करे ई मोटिजो। ठीकु आहे सरकार। खबरदार मुंहिंजे भाइरनि ॾे मौत जी विख वधाइण वारे खे यारल मौत ॾींदो आहे जो त यारल यारनि जो यार ऐं दुश्मननि जो दुश्मन आहे। तू भाषण खे केसिताईं अॻिते करे आहीं? अदाजू सां रेस सालार खान जे बंगले ते छॾिया हुआ भाषण खे। पर रेस सालार खान पंहिंजे बंगले ते पुलिस बिहारे छॾी आहे। अदा बंगले जे आॾो पुलिस चौकी बि लॻाई अथई। मतलब त कम पक्को करे छॾियो अथई न। इहो पावर सालार खान खे उन वक़्तु ॾेखारिणो हुयो जॾहिं दादर जे हथऊं सारंग में हो। पर ख़ैर हाणे बि सही वक़्त ते फ़ैसिलो कयो अथई। अदाजू सां इहो त ठीकु आहे पर असांखे बि यार जी ज़मीन ते कब्ज़े करण लाइ उन सां गॾिजी हलणो हो। न रबू न असांजी इहा वेड़ नाहे। अदा दादा न इहा असांजी वेड़ नाहे भाई कंहिंजी वेड़ आहे। लाल खान ऐं हुनजे माण्हुनि जाबिर ऐं बालू जी नवे दौड़े हालात थई मरवा न संभाल पंहिंजा पेरड़े। अदा यारल तूं परेशान न थी छो त जबल अची विया मैदान में। हाणे दुश्मननि जा लाश किरंदा लाश। अरे निकिरी अचो ॿाहिरि बुज़दिलो। यारल न ईअं न सम्झाए त जाबिर हितां ई हलियो वेंदो। तव्हां टिनी भाइरनि जा इन ज़मीन ते लाश दफ़न करे इन ज़मीन ते लाल खान जो झंडो खोड़ींदो पोइ जाबिर हितां वेंदो छो त जाबिर जंहिंसां करे लड़ाई हुन जी करे छॾे हमेशह हमेशह लाइ तबाही। तबाही त तव्हां हाणे टिनी जी लाल खान सां गॾु थींदी छो त तव्हांजा ॿ पीअर मूं ई दफ़नाया हिन ज़मीन में। जाबिर मां ज़ख़्मी थी पियो आहे। असां बचण आहियूं हू काफ़ी आहिनि असांखे पाण खे बचाइणु खपे। न बालू न हौसलो कर बुज़दिल थी मैदान न छॾींदासीं या मरंदासूं या हुननि खे मारींदासीं। बालू हौसलो कर मां हिननि खे मुंहुं ॾियां थो। तूं त आस्ते आस्ते हलण जी कर हलूं था लाल खान ॾे। जाबिर यार मां मराए थो। हौसलो कर बालू तोखे हर हाल में बचाइणो आहे। तूं मुंहिंजो यार आहीं छो त लाल खान सां पहिरियों दफ़ो तो मूंखे मिलाए
मां तोखे सही सलामत लाल खान ताईं पहुचाईंदुसि कोई अची यार वारनि खे ॾारो ॾियूं था आसे ध्यान अरे काॾे भॻा था वञो पियो त मैदान कयूं जबल ख़ैर आ जेकॾहिं इहे जान बचाए भॼी विया त इहे वरी ईंदा पंहिंजे मौत जे मुंहं में पोइ इन्हनि खे ॿुधाईंदुसि त यारल यारनि जो यार ऐं दुश्मननि जो दुश्मन आहे। जीजा त मुंहिंजे ॿाहिरि वञण जा दर ई बंदि करे छॾिया ऐं मुंहिंजे मथां बंदिश लॻाए छॾी अथई त मां ॿाहिरि न वञा न ई ढोलण सां मिलां। पर ढोलण त मुंहिंजे लाइ दगन में दीद विझी बीठो हूंदो मुंहिंजे इंतज़ार में। कामोरी त अॼु बि घर खां ॿाहिरि नाहे निकिती। छा कामोरी खे मुंहिंजी मोहबत जो को बि एहसास नाहे? छा कामोरी जी दिल न तड़पंदी हूंदी मूंसां मिलण जे लाइ? या कामोरी जे मथां बंदिशूं लॻी चुकियूं आहिनि? न कामोरी मथां बंदिशूं छो लॻंदियूं? कामोरी ईअं छो थी करी? अची जेकॾहिं मुंहिंजो ही हाल ॾिसे न त हिते मां तो लाइ कीअं थो तड़पा। छा तोखे मुंहिंजी तड़प न थींदी हूंदी? तड़प हिते मां तड़पां पई ढोलण जानीअ खे ॾिसण जे लाइ मिलण जे लाइ ऐं हुते ढोलण मूंखे ॾिसण मुंहिंजे मिलण ऐं मुंहिंजे दीदार जे लाइ तड़पंदो हूंदो। कामोरी हिकु भेरो सिर्फ़ हिकु भेरो पंहिंजो दीदार कराए नामे खुदा। बस हिकु भेरो पंहिंजो दीदार कराए कामोरी त का हिन दिल जी ऐं अखियुनि जी तड़प ख़तम थिए। ढोलण मां अचां थी तोसां मिलण मुंहिंजो दीदार करण तुंहिंजी अखियुनि जी तड़प ख़तम करण। कामोरी काॾे थी वञी? मूं पुछो काॾे थी वञी? कंहिंसां मिलण? ढोलण सां मिलण? जीजा पंहिंजे बेचैन बेकरार दिल खे तसल्ली ॾियण राहत ॾियण त कामोरी अञा मरी नाहे वई ज़िंदा आहे ऐं ज़िंदा माण्हू खे करार गुरबल हूंदो आहे। वाह पुट सांवल वाह, तूं हिकु चरे गूंगे जे चवण ते पंहिंजी भेण ते शक कयो ऐं वञी परायो मुड़ुसु मारे आयो आहीं। अम्मा मुओ नाहे तुंहिंजो साह न वञे। हिकु बाठो लॻल आहे ढोलूअ खे मथे में। जो सा शाह झेड़े का सां परे रहंदासूं। और अबू मुजाब के उसूल हैं, मां उसूलन जो पक्को आया। मुझो यो उसूल ना है जन जो निमक खावा उन साई निमक हरामी कया। अदाजू सा जे वक्त असां दोदे जे भाउ सारंग के मारे निकता आसे त ऐं पुलिस का भागेला थी सालार खान जे हुकुम ते लाल खान जे माण्हुनि वटि असां पनाह वती हुआसीं बालू ऐं जाबिर वटि। ऐं अदा अॼु उहे अकेला आहिनि, उन्हनि खे असांजी मदद जी ज़रूरत आहे। हा त असांखे हाणे हलणु खपे बालू वारनि खे साथ ॾियण लाइ। अरे चिप निमक हराम अञा अरे तुंहिंजे पेट मां यारल वारनि जो निमक निकितो ई न हूंदो। हाणे ही वरी हलियो यारल वारनि सां विढ़ण निमक हरामी करण। असांखे ज़रूरत न आहे ॿुॾी काठ में पवण जी। असांजो दोदे ऐं चेरल वारनि सां झेड़ो आहे।
यारल वारनि न अदा जूसा असां पंहिंजे वठाण ते मोटी हलंदासीं या हिते रण में पिया रुलंदासीं? हलंदासूं, पंहिंजे वथाण ते हलंदासूं, दरियाव जे कप ते। छो त जे जूसो खणे जूणी त कंहिंजो वरो बचे न थूणी। अचो। ऐं जीजा उहो ई सुकून करार तसल्ली ॾियण थी वञा हुन बेकरार आशिक खे जेको नंढपण खां वठी मुंहिंजी मोहब्बत में तड़पियो आहे, तॾहिं ई वञी मुंहिंजी मोहब्बत माणी अथई। त जीजा आऊं हाणे हुन मोहब्बत जी प्यासी जो थियसि, हो मुंहिंजी जुदाई में तड़पी तड़पी मरी वेंदो, हुनखे मां बचाइण थी वञा मौत खां, तसल्ली ई राहत ॾियण थी वञा हुन मोहब्बत जे मारे खे। जीजा मूंखे इजाज़त दे, वो मुंहिंजी राहत कींदो हूंदो। कामोरी, थोरनि ॾींहंनि में तूं एतिरी मोहब्बत करण लॻी आई ढोलण सां। जीजा हुनजी मोहब्बत त मूंसां नंढपण खां वठी रही आहे, पर ही मुंहिंजी नादान दिल अहिड़े हंधि वञी अड़ी हुई जेको बेक़दरो हो, ऐं जे मुंहिंजो क़दर कयो हुन सां अलाए छो बेतहा मोहब्बत थी वई आहे। हाणे जीअण ॾे असां मिलनि खे, बंदिशूं ख़तम कर, मिलण ॾे असां मिलनि खे। नशा वाला पुट न जज्बात में अची को अहिड़ो कदम न खणजाए, मारे न विझे पराया छोरा, को पइजी न वञे को गंगड़ गीचीअ में ऐं तूं सड़ंदो वते जेल में। अमा उन्हनि मूंखे कंध खणी घुमण जहिड़ो छॾियो बि त कोन्हे न। जितां थो गुज़रां त इहा ई पचार हले थी त ढोलू ऐं गूंगो कामोरी भेण ते विड़िया आहिनि। भली चवनि था त चवण ॾेनि, धूड़ वञी पाइनि, माण्हुनि ऐं खूहनि जा के वात बंदि कया न अॼु ताईं। तूं माण्हुनि जे ॻाल्हियुनि ऐं पचारनि नो ध्यानु न ॾे, धयाणीअ धक मारे यखारे। इहे माण्हू दूधड़ी दुखाए कंहिंजे बि घर ते चिणग उछलाइण में देरि नाहिनि कंदा, घर त ॿियनि जा सणंदा, इन्हनि माण्हुनि खे छा आहे? दिल त चए थी धूड़ विझां अहिड़ी दोस्तीअ खे जंहिं दोस्तीअ जे करे इज़त ऐं गैरत मरे। अमा गैरतमंद त पंहिंजी गैरत मथां दोस्ती बि कुर्बान करे छॾींदा आहिनि, त पोइ मां छो लिहाज़ रखां कंहिंजो? सावल पुट तूं एतिरो सब्र कर, पंहिंजी भेण खे परणाए, पोइ इन्हनि कुतनि जो भौंकण ई बंदि थी वेंदो। जीजा मां मूंखे वञण ॾे, न त हू मूंखे बेवफा सॾींदो। कामोरी त बिल्कुलु दीवानी थी चुकी आहे ढोलण जी मोहब्बत में। मां कामोरीअ खे वञण न ॾिनो त मरी वेंदी चरी, तंहिं करे ख़ानज़ादी कामोरीअ ते ज़ुल्म न कर, ॾे इजाज़त कामोरीअ खे त भली वञी ढोलण सां मिले, दिल जो भार हल्को करे। जीजा वन कामोरी वन, भली वन, वञी पंहिंजो प्यार बचाए। अदा ढोलण एॾो बेमुराद ऐं हे चयो न आहे जो असांजे मना करण जे बावजूदि वञी गोगे सां विढ़ंदो। पर मूंखे अलाए छो गंटी थी पई आहे। जीजा अम्मा, जीजा अम्मा, छा थियो कामोरी थी? जीजा अम्मा वो अदा सावल छा थियो सावल खे? कामोरी खैर त आहे न? छा थियो आहे सावल खे? जीजा अम्मा अदा सावल मुझे ढोलण के मारे छॾियो। छा? हाँ जीजा, अदा सावल मुझे ढोलण के बाठन सां मारे छॾियो। या अल्लाह, तू खैर कजाए। सावल पुट ये केड़ो जुल्म करे छॾियो को? जीजा अम्मा मुझे ढोलण के बचा। वो गिट्टीअ में रत में लाल बेहोश लगो पियो आहे। जीजा अम्मा मुझे ढोलण के बचा। हाँ, मां थी बचाया तुझे ढोलण के। कामोरी पुट तू इते ही पी जाए, बाहर न निकल जाए। हाँ जीजा, मां कान थी अचा ॿाहिरि, जेकॾहिं मां ॿाहिरि आयसि त मूंखे बि मारे छॾींदो। गणती न कर, मां थी वञा।
मां बि वञी ॾिसां हिननि खे छा थियो आहे। अलाह ख़ैर कंदो, तूं परेशान न थी जाए। बस मां अचां। खुदा जी मार पई ने गूंगे खे सांवल पुट खे वठी अलाए काॾे गुम थी वियो आहे। सांवल पुट सियाणो थी पंहिंजा कख न लाए। या अल्लाह तू ख़ैर कजाए। मामा हाणे त मूं मां हथ कढ, काॾे भॼी वेंदुसि। सांवल पुट कुझु समझदार सरेआम घिटीअ में भी पंहिंजी न्याणी जी इज़त जी नाय उछलाए बि, जीअं तूं तो उछली पंहिंजी भेण जी इज़त। सांवल पुट छा कयो आहे तूं भेण सां? हाँ ॿुधाए त सही न, छा कयो आहे तूं भेण सां? अदी धयाणी जेको सांवल ॿार घिटीअ में गंद कयो आहे न, ॻाल्हि ॿुधाइण जहिड़ी नाहे, पर तोखे तो ॿुधायां। त पोइ ॿुधाए न दा मिठल, छा कयो आहे अहिड़ो सांवल पुट? अदी समझाए पंहिंजे पुट खे, अजायो पंहिंजो लटो तो लाहे, बाठो खणी घिटीअ में ढोलूअ जो मथो फाड़े छॾियो अथई। छा? हाणे ख़बर नाहे पराओ मुड़ुसु मोह जा बचो, उहो बि गोंगे शैतान जे चवण ते। आई मुठिय से इहो लानती तोखे डटो ॾेई तॾहिं घरां वठी वियो हुयो। अम्मा हू मुंहिंजी भेण जे लाइ आयो। बस हाणे बस, ॻाल्हाईंदो या दाफ़ींदो? तो ॾिठो कामोरी थी के ढोलू सां ॻाल्हाईंदे जा मिलंदे। सांवल जेकॾहिं परायो मुड़ुसु मरे हा त पोइ? अल्लाह ख़ैर कंदो, अधी करे त न हक़ आयो आहे। मामा मूंखे गूंगे ॿुधायो त। वाह पुट सांवल वाह, तूं हिकु चरे गूंगे जे चवण ते पंहिंजी भेण ते शक कयो ऐं वञी परायो मुड़ुसु मारे आयो आहीं। अम्मा मुओ नाहे, तुंहिंजो साह न वञे। हिकु बाठो लॻल आहे ढोलूअ खे मथे में। जंहिंखे मथे में बाठो लॻंदो छा उहो माण्हू बचंदो? दयाणी जो धक मारे या खारे। हाणे छा थींदो अदा मिठल? बस अल्लाह खे पारता मुड़ुसु बची पए, बाक़ी दोते वारनि खे परचाए वठंदासीं। या अल्लाह तूं ख़ैर कजाए। भूगा तूं छड़ो मुंहिंजे हथ चढ़, तोखे चीरे फाड़े न मां छॾियो न त मुंहिंजो नालो बि दयाणी न आहे। दयाणी जो धक मारे या खारे। लॻे थो भाऊ परियल आयो आहे, मां वञी ॾिसी थो अचांसि। या अल्लाह तू ख़ैर कजा। वॾो मसलो थी वियो आहे, तोखे ख़ैर ख़बर न आहे, हलण जी कर। तुंहिंजो भाउ उते किरे पियो आहे। वाह सांवल वाह, वाह जो दोस्ती निभाई अथई। हिकिड़े पराए चुर्च ते अची तूं मुंहिंजे भाउ सां विड़ियो आहीं। वाह जो दोस्तीअ जी लज रखी अथई सांवल। दोदा हाणे जल्दी हलण जी कर, जीजा चयो आहे मूंखे तोखे जल्दी वठी अचां। अच भला सांवल खे बाद में ॾिसूं था। अच। मां त चवां पई त मुंहिंजे दिलि में विसविसा पिया पैदा थियनि। या अल्लाह ख़ैर कजां।